खरपुनाथ शाह में वापारी इत्तेहाद पारां पेट्रोल जी कीमत में ज़ालिमाने वाद ख़िलाफ़ वापारी इत्तेहाद जे सदर एजाज सूमरो, JUI अॻुवाण मौलाना मोहम्मद अनवर खुहारो, सब्ज़ी फ्रूट जे सदर मुस्लिम गाॾी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई ऐं वधायल अघु वापसि वठण जो मुतालबो पिणु कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त जंग जो बहानो करे हुकूमत समूरो वज़न अवाम ते विझी छॾियो आहे। पंहिंजूं शाह ख़र्चियूं घटाइण बजाए अवाम ते वज़न विझण सरासर नाइंसाफ़ी आहे। हिकु महीने अंदरि 200 रुपया फ़ी लीटर जो इज़ाफ़ो ग़रीब अवाम खे मारे छॾींदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदो खरपुनाथन शाह में वापारी इत्तेहाद पारां पेट्रोल जी क़ीमतनि में ज़ालिमाने वाद ख़िलाफ़ वापारी इत्तेहाद समेत सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ये अवाम दुश्मन वफ़ाक़ी हुकूमत जंहिं असांजे मुल्क जे मथां अवाम जे मथां पेट्रोल बम किरायो आहे जो हिक ई रात में 137 रुपया पेट्रोल खे वधाए ॾिनो आहे। इहो पेट्रोल न बल्कि मां सम्झां थो हिन अवाम जे पेट ते लत हई आहे। ज़ालिम हुक्मरान जॾहिं त जंगी जिथे सूरत हाल आहे, जिथे जंग हले थी पई, उते बि पेट्रोल कोन वधियो आहे, पर पाकिस्तान में हे पेट्रोल वधाए करे हे पाकिस्तान जे अवाम खे तबाह करणु चाहिनि था। पर हाणे पाकिस्तान जो अवाम बाशऊर थी चुको आहे ऐं इंशाअल्लाह इहा जेका अवाम दुश्मन पॉलिसी आहे इन जे ख़िलाफ़ अवाम उथियो आहे त इंशाअल्लाह इन वफ़ाक़ी हुकूमत जो जनाज़ो पढ़ी करे इंशाअल्लाह इन खे ख़तमु करे इंशाअल्लाह पोइ अवाम जेको आहे सब्र कंदो। इंशाअल्लाह इहा जिदोजहद हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ जारी रहंदी।